आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं गुज़ारतूं ऐं आम मालूमाती सवाल जवाब। साथियों, असांखे उम्मीद आहे त वीडियो ॾिसण खां पोइ तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो ऐं तव्हां एंजॉय पूर्ण कंदा। साथियों, हर सवाल जे जवाब लाइ तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम हूंदो। जेकॾहिं वधीक टाइम घुर्बल हुजे त तव्हां वीडियो खे रोके सोचे जवाब कमेंट करे सघो था। तो सवाल नंबर पहिरियों आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका बिना पकड़न जे ई रोके सघिजे थो, जे वधीक रुकिजी वियो त माण्हू मरी बि सघे थो। जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम मौजूदु आहे। जवाब साह। साथियों, उहा कहिड़ी शइ आहे जेका सदाईं खाइण खां पोइ ई अखियूं खुलंदियूं आहिनि? कॉमन सेंस जो दिलचस्प सवाल आहे। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। जवाब दोखो या ठोकर। साथियों, ॿुधायो त उहो छा आहे जो हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण सां ई अलॻि थी वेंदो आहे? गुजारत टाइप ते ही दिलचस्प सवाल आहे। जवाब तव्हां सोचे समझी कमेंट करे सघो था। जवाब चप। साथियों, सवाल नंबर आखिरी चौथों दिलचस्प सवाल आहे त ख़ालिस हीरे जो रंग कहिड़ो हूंदो आहे? साथियों, वधीक वीडियो जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। असांजी महिनत तव्हांखे कीअं थी लॻे कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार पूर्ण कंदा। साथियों, जवाब आहे त ख़ालिस हीरे जो को बि रंग न हूंदो आहे, यानी ख़ालिस हीरो बेरंग हूंदो आहे। साथियों, हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी? तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना? पंहिंजी राय जो इज़हार कमेंट में करियो। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।